डफो ऐं सोलंगी कबीलो। डफो सोलंगी कबीले जो हथियार हो। डफो कुहाड़ी जो अहिड़ो क़िस्म जंहिंखे ॿिन्ही पासनि खां मुंहुं हूंदो हो। डफे जो गन 5 खां 6 फुट डिघो थींदो हो। दुश्मन ते परे खां वार करण लाइ उन वक़्त जो बहितरीन हथियार हो। घोड़े सुवार ते हमले करण लाइ डफो ॿियनि हथियारनि जे मुक़ाबले में वधीक बहितर हो। सोलंगी कबीले जे जंगजुअनि जोधनि जी सुञाणप बणिजी वियो। ही हथियार चङा भला हमला आवर बि सोलंगी कबीले जे जंगजुअनि सां मुक़ाबलो करण खां घबराईंदा हुआ। उन जी ख़ासि वजह संदसि हथियार डफो ई हो। सोलंगी कबीले जे जंगजुअनि जोधनि खे डफेर जो नालो बि इन हथियार जे करे ई पियो। उहो बि उन हथियार खे इस्तेमालु करण जे करे। अॼु बि सिंध में चयो वेंदो आहे त सोलंगी माछी डफेर आहे। डफेर काई पिट परातो मेणू या गार न आहे, बल्कि डफे जहिड़ो बहितरीन हथियार हलाईंदड़ बहादुरनि जो लक़ब आहे, जंहिंखे अणॼाणे में सोलंगी बिरादरी जा फर्द बि मेणू या गार सम्झी शर्माईंदा आहिनि। हक़ीक़त में डफो सोलंगी कबीले जी असुलु सुञाणप आहे, जंहिंखे सोलंगी कबीले जे फ़ख्र में चई सघिजे थो।